एसएचओ सिटी आपे मां ॿाहिरि निकिरी वियो। वापारी खे गिरफ़्तार करण जो मुबैना धमकियूं। वापारी ऐं मेमन बिरादरी जो एहतजाजी मुज़ाहिरो। टनो मोहम्मद ख़ान वापारी शिराज मेमन जो बयान सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ एसएचओ सिटी पारां वापारी खे मुबैना तौरु कूड़ा केस दाख़िल करे जबरी गिरफ़्तारी करण जो धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। टनो मोहम्मद ख़ान सोशल मीडिया ते इंसाफ़ जी अपील करण बाद एसएचओ सिटी ज़ाहिद इक़बाल चांडियो पारां वापारी शिराज मेमन के मुबैना धमकियूं ॾिनियूं वयूं। टनो मोहम्मद ख़ान में तुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल करे दुकान तां घेले गिरफ़्तार कंदुसि। एसएचओ सिटी जी मुबैना धमकी। टनो मोहम्मद ख़ान गुज़िरियल राति देर सां एसएचओ सिटी जी मुबैना कार्रवाई ख़िलाफ़ शिराज मेमन सोशल मीडिया ते आवाज़ उथारे छॾियो हो। मोबाइल एसोसिएशन जे सदर शिराज मेमन पारां इंसाफ़ जी घुर शहरनि में ॻणती पखिड़िजी वई आहे। एसएचओ सिटी जी मुबैना धमकियुनि बाद मेमन बिरादरी जा नौजवान वॾे अंग में शिराज मेमन जी मोबाइल दुकान ते पहुची विया। वापारी बिरादरी ऐं मेमन कम्यूनिटी जो पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदड़नि पारां एसएचओ सिटी ख़िलाफ़ कार्रवाई ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। वापारियुनि खे हिरासत करणु बंदि कयो वञे। मुज़ाहिरीन अहिड़ो मुतालबो कयो।